अमरीकी सदर जो बाइडन सदारती चूंडुनि तां हथ खणी वियो। बाइडन पारां कमला हैरिस खे सदारती उम्मीदवार तौर नामज़द करण जो ऐलान। संदसि चवण आहे त बाक़ी मुद्दो हू सदर तौर ज़िम्मेवारियूं निभाईंदो। हू फ़ैसिले जे हवाले सां हलंदड़ हफ़्ते क़ौम खे ख़िताब कंदो। जो बाइडन डेमोक्रेट्स पार्टी जो सदारती उम्मीदवार हुयो। डेमोक्रेट्स जे 35 मेंबरनि पारां जो बाइडन खां चूंड तां हथ खणण जो मुतालबो कयो वियो हो। बाइडन खे सदारती रेस मां ॿाहिरि थियण लाइ रैली बि कढी वई हुई। जो बाइडन सदारत लाइ कॾहिं बि फिट न हो। हू रुगो कूड़ ऐं जाली ख़बरुनि जे ज़रिए सदारती मनसब ते क़ाबिज़ रहियो। उन जे वेझनि साथियुनि ऐं डॉक्टर्स खे ख़बर हुई त हू सदारत जे अहल ई नाहे। कमला हैरिस खे हाराइण आसान हूंदो। सदर जो बाइडन जे चूंडुनि तां हथ खणण वारे ऐलान खां पोइ रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जो रद्द-ए-अमल। कराची जे नवनि मंसूबनि जे हवाले सां ऐवान सदर इस्लामाबाद में अॼु इजलास थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी इजलास जी सदारत कंदो। सिंध जो वॾो वज़ीर, सिंध जो चीफ सेक्रेटरी ऐं मेयर कराची शिरकत कंदा। कराची जे बरसाती नालनि, सीवरेज, इंफ्रास्ट्रक्चर समेत ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी कराची डिवीज़न जे नवनि रिथाउनि जे हवाले सां अहम हिदायतूं जारी पिणु कंदो। बिजली घरनि में थर जो कोयलो इस्तेमाल करण सां क़ीमतुनि ते वॾो असरु पवंदो। बिजली घरनि खे कोयलो इम्पोर्ट करण जे बदिरां थर जो कोयलो इस्तेमाल करण जे लाइ चवंदासीं। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लखारी जी परॾेही ख़बरदारी सां ॻाल्हि ॿोल। चवे थो थर जो कोयलो इस्तेमाल करण सां पाकिस्तान जे मटासट वारे नाणे जे ज़ख़ीरनि ते दबाव घटिजण समेत मुल्की इम्पोर्ट में बि सालियानो 200 अरब रुपयनि खां वधीक जी बचत थींदी। पीटीआई सियासी न पर दहशतगर्द जमायत आहे। पीटीआई जी कोशिश हुई त बनू वाक़े जो इल्ज़ाम पाक फ़ौज ते लॻाइजे। पीटीआई अॻवान हमेशह लाशनि जी ॻोल्हा में रहनि था। मुल्क में ॾफेड़ पखिड़ण पीटीआई जो मंशूर आहे। काल्ह पीटीआई बानी बयान ॾिनो त बनू में शहरनि ते सिधी रीत फायरिंग कई। सोशल मीडिया ते ॿारनि जूं तस्वीरूं लॻाए चयो पियो वञे त हीउ वाक़ियो थी वियो आहे। बनू अमन मार्च में पीटीआई जा हथियारबंद माण्हू शरीक हुआ। पीटीआई माण्हू माराए इल्ज़ाम हुकूमत ते लॻाइण जी कोशिश कंदी आहे। पीटीआई बनू वाक़े मां फ़ाइदो हासिल करणु चाहे थी। सुमार वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो त पीटीआई अॻवाननि जे ख़िलाफ़ आर्टिकल 6 जी कार्रवाईअ ते पीपल्स पार्टी हुकूमत सां गॾु आहे। अवाम जी तरक्की जे मामले ते सियासत न थियणु घुरिजे। ग़रीब अवाम खे तालीम ऐं सिहत जी सहूलियत घर जे दर ते मिलणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में जिना मेडिकल कॉम्प्लेक्स ते पीड़ जो पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त नाले मातर मुनसिफ़ साज़िश करे पाकिस्तान किडनी एंड लिवर इंस्टीट्यूट खे तबाह करण जी कोशिश कई। हुन वक़्त जी हुकूमत PKLI जे बोर्ड खे ख़त्म कयो। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मुल्क मां लोड शेडिंग जो ख़ात्मो आंदो वियो। जर्मनी में अफ़गान शहरियुनि जो पाकिस्तानी कौंसल खाने ते हमिलो। क़ौमी झंडे जी बेहुरमती। फ्रैंकफर्ट में एहतजाज दौरान अफ़गानियुनि पाकिस्तान जे कौंसल खाने ते चढ़ाई करे ॾिनी। कौंसल खाने ते पथरा। अफ़गान शहरियुनि पारां पाकिस्तान जे झंडे खे लाहे साड़ण जी कोशिश कई वई। पाकिस्तान जर्मन सफ़ीर खे तलब करे वरितो। फ्रैंकफर्ट वाक़े ते जर्मन सफ़ीर आॾो एहतजाज। पाकिस्तान जे सफ़ारती अमले ऐं ऑफिस जे सिक्योरिटी यकीनी बणाइण जो मुतालबो। ख्वाजा आसिफ अफ़गानियुनि खे एहसान फरामोश करार ॾेई छॾियो। छा जर्मनी वाक़े खां पोइ बि अफ़गानियुनि जी मेज़बानी करणु ठहे थी? पाकिस्तान हिन वक़्तु बि 40 लख अफ़गानियुनि जी मेज़बानी करे रहियो आहे। फ्रैंकफर्ट में पाकिस्तानी कौंसल खाने ते हमले वारे वाक़े ते बचाव वारे वज़ीर जो रद्द-ए-अमल। संदसि चवण आहे त पाकिस्तान अफ़गानियुनि जे लाइ रूस सां जंग विढ़ियो। हाणे बि दहशतगर्दी ख़िलाफ़ वेड़ करे रहियो आहे। ऐं सिंधी राजधानी कराचीअ में वसकारो। बरसाति बावजूदि गर्मी जी शिदत बरक़रार। सामूंडी हवाऊं बहाल न थियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। मलीर, क़ाइदाबाद, मॉडल कॉलोनी, गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, यूनिवर्सिटी रोड, मौसमियात, सफूरा चौरंगी, सचल ॻोठ, एयरपोर्ट, पहलवान ॻोठ, भिटाईआबाद, हसन स्क्वायर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में मींहुं वठो। स्कीम टेट्री, मलीर, मॉडल कॉलोनी, शारा फैसल, नॉर्थ कराची, सरजानी टाउन में भी बरसात। डिफेंस, क्लिफ्टन, गिजरी, कोरंगी, कयूमाबाद, महमूदाबाद, बल्दिया, साइट एरिया, मेट्रोविल, सदर ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फराहमी मुअतल। हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी भरिजी वियो।